नहमदहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत अल-बक़रा आयत नंबर 219 219 खां वठी 221 ताईं। तर्जुमो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यसअलूनक हू सवाल पुछनि था तव्हां खां, यानी केर साहबा किराम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कनि था। अनिल ख़म्री वल मैसिर, ख़मिर ऐं मैसिर यानी शराब ऐं जुए जे बारे में। कुल इन्हनि खे ॿुधाए छॾियो, चयो फ़ीहिमा इन्हनि ॿिन्ही में इस्मुन गुनाह आहे, कबीर वॾो, व मनाफ़िउ ऐं कुझु फ़ाइदा बि आहिनि, लिन्नास माण्हुनि जे लाइ। फ़ीहिमा जेको ई ॿ यानी शराब ऐं जुआ। व इस्मुहुमा ऐं गुनाह इन्हनि ॿिन्ही जो, कंहिंजो शराब ऐं जुए जो, अकबरू वॾो आहे यानी तमामु घणो आहे, मिन नफ़इहिमा इन्हनि ॿिन्ही जे नफ़े खां, फ़ाइदे खां, यानी नुक़सान जेको वधीक आहे। वयसअलूनक ऐं हू पुछनि था तव्हां खां, सवाल कनि था तव्हां खां, माज़ा छा, युनफ़िक़ून हू ख़र्च कनि, यानी हू छा ख़र्च कनि माल मां। कुलिल अफ़वा चई छॾियो जेको ज़रूरत खां ज़ाइद आहे। अफ़वा मीन्स ज़ाइद ज़रूरत, ज़रूरत खां जेको वधीक आहे उहो ख़र्च करियो। कज़ालिक अहिड़ी तरह युबय्यिनुल्लाहु वाज़े करे थो अल्लाह, या बयान करे थो अल्लाह, लकुम तव्हांजे लाइ, अल आयाती आयात पंहिंजा अहकाम, पंहिंजो आयातूं, लअल्लकुम ताकि तव्हां ततफ़क्करून गौरो फ़िक्र करियो, फ़िद दुनिया वल आख़िरह दुनिया ऐं आख़िरत में। वयसअलूनक ऐं हू सवाल पुछनि था तव्हां खां, अनिल यतामा यतीमनि जे बारे में। कुल इन्हनि खे ॿुधायो, इस्लाहुन लहुम, इस्लाहुन लहुम इस्लाह करणु उन्हनि जी, इस्लाह उन्हनि जे लाइ, ख़ैर बहितरीन आहे। व इन तुख़ालितू ऐं अगरि तव्हां गॾु रखो, तुख़ालितूहुम ऐं अगरि तव्हां उन्हनि खे गॾु रखो, हुननि खे, फ़इख़्वानुकुम त उहे भाउर आहिनि तव्हांजा। वल्लाहु ऐं अल्लाह यअलमुल मुफ़्सिद मिनल मुस्लिह ऐं अल्लाह ताला ख़ूब ॼाणे थो फ़ासिद खे मुस्लिह खां। त अल्लाह खे ख़बर आहे त केरु फ़साद करण वारो आहे ऐं केरु जेको इस्लाह करण वारो आहे। वलो ऐं अगरि शा अल्लाहु चाहे हा अल्लाह, लआनतकुम त अलबत्ता ज़रूरु तकलीफ़ ॾे हा तव्हांखे, या तकलीफ़ में विझे हा तव्हांखे। इन्नल्लाह बेशक अल्लाह, अज़ीज़ुन हकीम तमामु ज़बरदस्त, तमामु ग़ालिब, निहायत हिकमत वारो आहे। वला ऐं न तंकिहुल मुशरिकाती तव्हां निकाह करियो मुशरिक औरतुनि सां, हत्ता युमिन एसिताईं कि उहे ईमान आणिन। वल अम्मतुम मुमिनतुन ऐं अलबत्ता बानी मोमिना, यानी जेका बंदी आहे, बानी आहे, ग़ुलाम औरत, बानी मोमिना जेका मोमिन आहे, मुसलमान आहे, ख़ैरुन बहितरीन आहे, मिन मुशरिकतिन मुशरिका औरत खां, उहा बहितरीन आहे जेका भले बानी हुजे, भले ग़ुलाम औरत जेका मुसलमान आहे, सा मुशरिका औरत खां बहितरीन आहे। वलो जॾहिं त ऐं अगरचा आजबतकुम उहा पसंदि हुजे तव्हांखे, यानी भले तव्हांखे मुशरिक औरत केतिरी बि ख़ूबसूरत आहे, उहा तव्हांखे पसंदि आहे, पर उनखां बहितरीन निकाह जे लाइ मोमिन बानी आहे। वला ऐं न तुंकिहुल मुशरिकीन न तव्हां निकाह कयो पंहिंजी औरतुनि जो मुशरिक मर्दनि सां, हत्ता एसिताईं जो युमिनू उहे ईमान आणिन। वल अब्दुम मुमिनुन ऐं अलबत्ता बानो मोमिन जेको ग़ुलाम आहे, मोमिन आहे उहो, ख़ैरुम मिन मुशरिक
बहितर आहे मुशरिक खां। ठीकु आहे, ग़ुलाम बानो बहितर आहे मुशरिक मर्द खां। वलो आजबकुम जॾहिं त उहो पसंदि हुजे तव्हांखे। उलाइक यदऊन इलन्नार, इहे उहे माण्हू आहिनि यानी मुशरिक जेके सॾीनि था तव्हांखे बाहि जी तरफ़, जहन्नुम जी तरफ़। वल्लाहु, ऐं अल्लाह ताला यदऊ, हू पुकारे थो तव्हांखे, सॾे पियो तव्हांखे, इलल जन्नती, जन्नत जी तरफ़, वल मग़फ़िरती, ऐं मग़फ़िरत जी तरफ़, बख़्शिश जी तरफ़, बिइज़्निही, पंहिंजे इज़्न सां, पंहिंजे हुकुम सां। वयुबय्यिनु, ऐं हू बयान करे थो, खोले खोले वाज़े करे पियो, आयातिही, पंहिंजी आयात खे, पंहिंजे अहकामात खे, लिन्नासी, माण्हुनि जे लाइ, लअल्लहुम, ताके उहे, यतज़क्करून, नसीहत पकड़ीनि। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।